मरहूम अज़हर निज़ामानी जी याद में मक़बूल शकील निज़ामानी जी लिखियल तहरीर चूंड करे तो झालार खां मोहम्मद ज़मान निज़ामानी। आया उतर वाव जिं सूर बधो संदरो, आया उतर वाव जिं सूर बधो संदरो, ॾेई ॾुख भरो वेठा हिन वजूद में। ए जनवरी तूं त उतर आई वाउंदीअ जे थदड़ियुनि हवाउनि साण मोटी आई आहीं, पर मुंहिंजो महबूब दोस्त अज़हर कोन मोटियो आहे। सियारे जे हिन सर्द रात में बेवाह जहिड़ो बदन बिस्तर ते खणी निंड जी नाकाम कोशिश करे रहियो आहियां। पर निंड पे मरहूम जा दूर हली वई आहे ऐं पोइ रात जे सनाटे में हुन जूं यादूं ज़हीन जे हाईवे ते हली रहियूं आहिनि। समूरो ॻोठ घेरियल आहे, पर मुंहिंजे मन में अजीब उणतुण मतल आहे। ए मुंहिंजा दोस्त, जनवरी जॾहिं बि ईंदी आहे त मुंहिंजे झुरियल जी खे वेतर झोरे छॾींदी आहे। कमरे जी ख़ामोशी ऐं दीवार जी किली में लटकियल घड़ियाल जी टिक टिक ॼण मुंहिंजे मन में किलियूं ठोके रही आहे। ॿाहिरि उतर जी तेज़ हवा अङण ते बीठल नंढड़े निम खे मूं जियां साणू करे छॾियो आहे। पासे में रखियल टेबल ते तुंहिंजी तस्वीर ॼण मूंखे सुम्ही रहण जो चई रही आहे। पर मुंहिंजा दोस्त, आऊं कीअं सुम्हां? तुंहिंजनि यादुनि जो दीपक अञा ताईं ॿरी रहियो आहे ऐं आऊं के मुआई जे अखियुनि जे आस जहिड़ो इंतज़ारु करे रहियो आहियां त तूं मोटी ईंदे। इहो नामुमकिन हूंदे बि ख़बर न आहे छो आऊं अधूरो इंतज़ारु करे रहियो आहियां, जेके सिर्फ़ु लियार जेके लाम ते वेठल पोपटी महसूसु करे सघे थो। अॼु जनवरी मुंहिंजे दिलि जी म्यूज़ियम मां तुंहिंजूं यादूं कढी लुड़कनि सां धोई रही आहे। निंड अखियुनि खां दूर थर बाबीअ जा तड़पी रही आहे। तो सिवा ॾींहुं ॾुखियो राति ज़हर जहिड़ी आहे, तो सिवा ॾींहुं ॾुखियो राति ज़हर जहिड़ी आहे। ए दोस्त, तोखे कीअं विसारियां? ए दोस्त, तोखे कीअं विसारियां? तूं नथो विसरीं, तोखे विसारण वस में न आहे। तूं परे हूंदे हर पल हर घड़ी हर हंधि गॾु गॾु आहीं। तोखे कीअं मां सम्झां धार, तोखे कीअं मां सम्झां धार, मिठा मन मुंहिंजो मञे ई नथो। ए पिनी, तुंहिंजे वञण खां पोइ तुंहिंजे ॻोठ अचणु घटाए छॾियो अथमि, पर कंहिं कम सां गे अचण बि थींदो आहे त मेन रोड बदीन छॾे जॾहिं झालार स्टॉप तरफ़ मुड़ंदो आहियां त साम्हूं मीरवा जे बंदर ते बीठल झूना वण मूंखां तुंहिंजूं पुछाऊं कंदा आहिनि ऐं आऊं मकली जहिड़ी माठ मन में रखी मीरवा जी मोरी क्रॉस करे तुंहिंजे ॻोठ जी पटड़ी ते तुंहिंजे पेरनि जा निशान ॻोल्हींदो आहियां, पर यज़ीद वक़्तु तुंहिंजे पेरनि जा निशान ढाहे छॾिया आहिनि। ऐं जॾहिं तुंहिंजे ॻोठ पहुचंदो आहियां त तो सिवा तुंहिंजो ॻोठ वीरान क़ब्रस्तान जहिड़ो लॻंदो आहे ऐं आऊं ख़ुदि खे पुराणी लावारस तुर्बत जा महसूसु कंदो आहियां। इहा अभागी जनवरी हुई जंहिं असां खां तोखे जुदा करे छॾियो। अॼु तोखे विछड़े 48 महीना थिया आहिनि, पर तुंहिंजा ॾिनल टहक अॼु बि मुंहिंजे मन में मौजूदु आहिनि, जेके तो बीमारी खां कुझु ॾींहं पहिरीं ॾिना हुआ। तुंहिंजी ओताक में काके शरीफ़ सां कचहरी कंदे हुनखे मज़ाक़ी मूड में टारगेट बणाए रहियो हुअईं। आऊं खिलंदे सिगरेट जे धुएं में उटणी पियोसि। तो खिलंदे चयो हो त शकील, हाणे काको कावड़जी न पवे। आऊं खंघंदो ई रहियुसि त काके शरीफ़ सिगरेट खे खट जे पागे सां मरोड़ींदे वराणियो हो त यार अज़हर, तूं बि अजीब थो ख़बरूं करीं, तोसां वरी कावड़, इहो खोड़ो ई कोन थो लॻे। ऐं पोइ खिलंदे खिलंदे पाण सिज खे अलविदा करे उथिया हुआसीं। हा, इहा पंहिंजी आख़िरी कचहरी हुई। पोइ
तूं असां खां सिगो ई विछड़ी वएं। हाँ तुंहिंजे विछोड़े जो कड़ो ज़हर हर वक़्तु ॾोकींदा रहूं था। तुंहिंजे ॻोठ जे वणनि ते वेठल पखियुनि जे अखियुनि में ॻोड़ा आहिनि। मीरवा बि मौजूं विसारे वेठो आहे। तुंहिंजे ॻोठ जूं शामूं जे अंदर खे उॾोही खाई खोखलो करे छॾियो आहे। तुंहिंजा भाइर अंदर अधो अधु करे मुंहं ते कूड़ी मुर्क रखी जग में जी रहिया आहिनि। तुंहिंजी जुदाई तुंहिंजे भेनरुनि जो जीव झोरे विधो आहे। तुंहिंजी वनी मदर में रखियल मूर्ति जा ख़ामोश थी वई आहे ऐं आङुरियूं पातल छलड़ा मौत खे ॾोरापा ॾेई लुड़क लाड़े वेहंदा आहिनि। मार पोइ मौत तूं हाणे ॿुधाए थो आहीं। मार पोइ मौत तूं हाणे ॿुधाए थो आहीं। घाई अहिड़ा घोट जिन जी मुद न हुई मरण जी, पर नंढड़े मिठल खे तूं माउ जे हंज हवाले करे तूं हमेशह लाइ हलियो वें। अॼु इहो नंढड़ो मिठल मूंसां मश्करियूं करण लॻो आहे। हाणे इहो मिठल ॻाल्हाइण सिखी वियो आहे। कोयल जहिड़ो गलो ऐं कारड़े तितर जहिड़ी ॿोली काश तूं ॿुधी सघें हा। हा हाणे मिठल स्कूल बि वेंदो आहे ऐं स्कूल जे बोर्ड ते मास्तर खां चोरी चाक सां तुंहिंजो नालो अज़र लिखी वरी ढाहे छॾींदो आहे। पर मिठल खिलंदो तमामु घटि आहे। शायदि हाणे सम्झी वियो आहे ऐं असांखे मिठल जी माठ मारे विझंदी आहे। पर कॾहिं कॾहिं टहक ॾेई खिलंदो बि आहे त रांबूटा लॻल रूह खे राहत मिली पवंदी आहे। ए दोस्त मौत त बरहक आहे। पर को मौत घणनि खे मारे वेंदो आहे। अहिड़े मौत खां काइनात में ख़ुदा सॼण ऐं दुश्मन खे पनाह में रखे। हा तूं असां वटि न ई रहियो, पर तुंहिंजे लाइ दिली दुआऊं असां वटि ज़रूरु आहिनि। शाल जन्नतुल फिरदौस जे हिंदोरनि में सुकून जी निंड सुतल रहें। आमीन सुम आमीन।